जी नाज़रीन, कराची मां ख़बर न मुंहिंजी बिरादरी तंज़ीम पारां मछ कचहरी जो प्रोग्राम गुज़िरियल राति बलोच कॉलोनी कराची में रखियो वियो, जिते तलाव ते नात ऐं सिंध धरती जा गीत पिणु ॻाया विया। जॾहिं त तंज़ीम जे चेयरमैन ग़ुलाम फारूक मीराणी ऐं तंज़ीम जे ॿियनि अॻुवाणनि मोहम्मद मीर साहब, मोहम्मद उस्मान मीराणी, आसिफ नवाज़ मीराणी, मोहम्मद यासीन मीराणी, महबूब अली मीराणी जन चयो त असीं मछ कचहरीअ जो प्रोग्राम हर साल ज़बरदस्त तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं, पर हिन साल बरसाति जे सबब जे करे जेके समूरी सिंध ऐं मुल्क में तबाहकारियूं थियूं आहिनि, उन जे करे असीं पंहिंजी हर ख़ुशीअ खे मुनासिब तरीक़े सां मल्हायूं पिया। ऐं जॾहिं त तंज़ीम जे वर्करनि अब्दुल वहाब मीराणी, शाहिद अली, अब्दुल रऊफ़, यासिर नवाज़, सलीम नवाज़, फैसल नवाब, शाहज़ेब, शौकत अली, विक्की दाद, असगर नवाज़ ऐं नात ख़ान दानियाल मीराणी जन अटे जी महांगाई ख़िलाफ़ पिणु ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत खे ग़रीबनि जो ख़्यालु करणु घुरिजे। रोज़मर्रा 500 कमाइण वारा मज़दूर जो वक़्तु ॾाढो ॾुखियो गुज़रे पियो। जिन पढ़ियो कलमो वतन ते, जिन पढ़ियो कलमो वतन तिने ले कफन आहे। सिंध वतन वतन वतन, सिंध वतन वतन वतन, सिंध वतन असां लाइ सिंध वतन आहे, असां लाइ सिंध वतन आहे। असांजे रूह ते पातल असां लाइ ॼण बदन आहे, असांजे रूह ते पातल असां लाइ ॼण बदन आहे। इहा ई आज़मी मुंहिंजी, इहा ई आज़मी मुंहिंजी, इहो मुंहिंजो कफन आहे।